अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ईंदी प्रिया गुल। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त मुल्क जी सरहदी सालमियत ऐं शहरी जे तहफ़ुज़ ते को बि समझौतो न कयो वेंदो। उहा पाकिस्तान आर्मी जी पहिरीं तरजीह आहे। नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त इलाइक़ाई सूरतहाल तेज़ी सां तब्दील थी रही आहे। गैर मुल्की हिमायत याफ़्ता दहशतगर्दनि माहौलियाती जंग समेत पेचीदा चैलेंजिस आहिनि। पाक फ़ौज अज़म ऐं पेशवाराणे सलाहियतनि सां क़ौमी सलामती लाइ पुरअज़म आहे। फील्ड मार्शल पारां वफ़ाक़ी सूबाई हुकूमतनि सां मुकमल ताउन जे अज़म जो इज़हार। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त बानी PTI अकेलो ॾोहारी न आहे, पर उनखे आणण वारा बि वॾा ॾोहारी आहिनि। ॿियनि खे चोर ऐं डाकू चवंदड़ पाण चोर साबित थियो। 2018 खां 2022 ताईं जेको कुझु थियो उन जी ज़िम्मेवार PTI आहे। फसाद लाहौर में नंढी चूंड में कामयाब थियल उम्मीदवारनि खे ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो आहे त नंढी चूंड में कूड़, गारगंद, बदतमीज़ी ऐं फितना खे शिकस्त मिली। 2017 में मुल्क तरक्की करे रहियो हो। नून लीग जे वञण खां पोइ तमामु घणी तबाही थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते बहरीन पहुची वियो। बहरीन जे वली अहद शहज़ादा सलमान बिन हमदुल ख़लीफ़ा पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी आजियां। परॾेही खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म बहरीन जी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। दौरे जो मक़सदु पाक बहरीन लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइणु आहे। परॾेही तर्जुमान जो वधीक चवणु आहे त दौरे दौरान वापार, सीड़पकारी, तवानाई, टेक्नोलॉजी, तइलीम ऐं ॿियनि शोबनि में ताउन ते ॻाल्हि ॿोल्हि कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कानून साज़ी पार्लियामेंट जो अख़्तियार आहे। वकील रोडनि ते अची अवाम खे परेशान न कनि। वकीलनि जो कमु दलील सां क़ाइल करणु आहे। हुकूमत वटि ॿिया ऑप्शन बि मौजूदु आहिनि। NFC में ख़दशनि जे मामले ते वज़ीर आज़म सां ॻाल्हायो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त कारूंजर असांजो आसासो आहे, उनखे नुक़सान पहुचण न ॾींदासीं। 10 खां 15 साल अॻु थरकोल लाइ बि माण्हू ईअं ई चवंदा हुआ, पर अॼु थर पाकिस्तान खे तब्दील करे छॾियो आहे। वफ़ाक़ी आईन अदालत कारूंजर बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 6 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी। सिंध सरकार जे वकील वकालत नामो वापसि वठी छॾियो। हुकूमत तरफ़ां मोहलत तलब दरख़्वास्त गुज़ार मुनवर अली तरफ़ां वकील आसिफ टालपुर आईन अदालत में पेश। सिंध हुकूमत कारूंजर जे कटाई रोकण वारो फ़ैसिलो आईनी अदालत में चैलेंज कयो। कराची में एहतजाज कंदड़ वकीलनि ऐं सिंध हुकूमत विच में ॻाल्हियूं कामयाब। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ा जी अॻवानी में वकीलनि जे वफ़द जे सूबाई वज़ीर नासिर शाह सां मुलाक़ात। कारूंजर बाबति अपील वापसि वठण जी ख़ातिरी बैदि एहतजाज ख़तमु कयो वियो। एडवोकेट आमिर नवाज़ वड़ा चयो आहे त सूबाई वज़ीर नासिर शाह ख़ातिरी कराई आहे त कारूंजर जी कटाई बाबति दाख़िल अपील वापसि वरिती वेंदी। कारूंजर तारीख़ी विरसो आहे जंहिं ते का बि सौदेबाज़ी न थींदी। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त कारूंजर जे मामले ते असां वकीलनि सां गॾु बीठल आहियूं। करमपुर वेझो हथियारबंदनि SHO बख्शापुर जे नौजवान पुट ऐं मासूम पोटे खे क़तल करे छॾियो। जमाल थाणे जे हद में मोटरसाइकिल सवारनि मथां हथियारबंदनि जी फायरिंग में 6 वरियनि जो मुज़मिल पंवर ऐं 25 सालनि जो गुल हसन पंवर क़तल थी विया। मारिजी वियल नौजवान SHO बख्शापुर सिकंदर पंवर जो पुट ऐं ॿाड़ो मुज़मिल पोटो हुआ। नींगर खे स्कूल खणी वञण दौरान मथनि हमलो कयो। लाश ॻोठ अब्दुल ख़ालिक पंवर में घर पहुचण ते कोराम। ॾोहारनि ख़िलाफ़ कचे में ऑपरेशन जी रद्द अमल में वाक़ियो पेश अचण जा चोबोल। नवाबशाह बोर्ड जे ए मार्किंग नतीजनि ख़िलाफ़ समेत शागिर्दनि रोडनि ते निकिरी आया। टंडो आदम, खिपरो, शाहपुर चाकर ऐं शहदादपुर में 11 ऐं 12 क्लास जा शागिर्द सरापा एहतजाज। शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरना हया। ए मार्किंग नतीजा रद्द। शागिर्दनि जो चवणु आहे त ए मार्किंग सिस्टम तहत ग़लति नतीजा जारी कया विया आहिनि। घटि मार्कूं ॾियण संदसि मुस्तक़बिल सां खेॾण जे बराबरि आहे। शहीद बेनज़ीर बोर्ड जे चेयरमैन खे हटाए नतीजा ॿीहर चेक कया वञनि।